तहां ॾाढी सुंदर लीला ॿुधो गिरिराज धरण। इहा लीला करी थी दीपावली के समय ते। ऐं जी इहा लीला थी 3 तिथि को थी, वरी 10 तिथि ते भगवान गिरिराज वापस रखियो। अगली तिथि आई एकादशी 11वीं तिथि। नंद बाबा हर एकादशी रखंदा हा ऐं निर्जल रखंदा हा। कंहिं विर्त में शिवरात्रि में जल पी करे रखियऊं तो वही गाल थी हुई। ईअं विर्त रखंदा हा। धर्म के लाए भक्ति के लाए जेके थोड़ो घणो कष्ट सही करे भी धर्म जो पालन कंदा आहिनि त ॾिसो श्री भगवान उन्हनि जे घर में ईंदा आहिनि। उन्हनि जा पुट बणिजी करे आया। भक्ति की बलिहारी आ। तॾहिं एकादशी करे अमृत वेले स्नान कंदा 4 बजे उथी करे। लेकिन नंद बाबा को गलत फहमी थी वही। चो हरे राम। रात जे 1-2 बजे ही समझूं अलाए छा असुर थी वही। छो जो 12 को 3 तक 3 बजे देवताउन जो समय शुरू थींदो आहे। लेकिन 3 बजे को पहिरों आसुरी बेला आई आहे। इन में स्नान न करण खपे कंहिं भी जलाशय आदि काथे भी, छो जो यो आसुरी समय आ। लेकिन नंद बाबा भुल में हली आ तो वरुण देवता जा कुछ दूत घुमन पिया उते सेवक। उन्होंने पकड़े वरतो नंद बाबा के और सिद्धो वठी आया काथे वरुण देवता वट। यानी हाँ जैंजो नालो असां छा चवंदा आहियूं, आयो लाल सभई चो उते वठी आ कि असमय स्नान तो करे। एकादश्याम निराहार समभ्यर्च जनार्दनम स्नातुम नंदस्तु कालिंद्या द्वादश्यां जलमाविशत। कालिंदी ने यमुना जी में स्नान कर। तड़ी पकड़े जो विया वरुण देवता जा सेवक। हाँ सुबह जो हो हल्लो मचियो तो नंद बाबा गायब थी आ। काॾे हली आ। कहीं चयो असां उन्हनि खे यमुना जी की तरफ ॾिठो आ। अरे सब कृष्ण भगवान के चवण लगा गोविंद तू ही रक्षा कर। हे कृष्ण हमेशा तू मुसीबत टाली आ, रक्षा कई आ। भगवान चयो घबरायो न। तुरंत वया भगवान छलांग लगाई और यमुना जी के हृदय में सिद्धो आखिरी वरुण लोक पहुंची आ। बोलो वृंदावन बिहारी। अज साईं अमर उडेरे लाल ॾिठो। आहा मुझा नेण सफल थिया कि करोड़े जन्म वठी करे मानू तप कन जप कन देवताउन के भी जिन जा दर्शन दुर्लभिन। अज मुझे लोक में मुखे घर वेठे अज प्रभु जो दर्शन थिया। नेण भरजी आया। वरुण देवता डुकंदा डुकंदा आया भगवान के चरणन ते किरी पिया। प्रणाम करे स्तुति करे भगवान के प्रार्थना करे ॾाढे सुंदर सिंहासन ते विहारे करे ए हथ जोड़े करे वेनती था कन। वरुण देवता चवन था ये वचन सभिन जे ध्यान ॾियण लायक। और विशेषकर असां चवंदासीं कि असांजी सिंधी समाज जेकी आहे असां चालीहा भी रखंदा आहियूं, ॾाढो सुठो कंदा आहियूं। असां बहिराणा भी कढंदा आहियूं, है न, छेज भी हणंदा आहियूं। सिंधी संस्कृति जा समाज जा त्योहार त मल्हाईंदा आहियूं। पर असांजा झूलेलाल आज्ञा कहिड़ी था ॾियनि, वचन कहिड़ा था चवनि, उहो न कंहिंखे पतो आहे, न कोई ॿुधाईंदो ई आहे। ध्यानु ॾियो। असां उहे वचन ॿुधो जेके अमरलाल वरुण देवता चयनि। उहे असां सभिनी जे लाइ, सभिनी मनुष्यनि जे लाइ, ऐं ख़ासि कर असां सिंधी समाज जे लाइ जेके असां श्री अमरलाल भगवान के पंहिंजो कुल देवता मञींदा आहियूं, असांजे लाइ ॾाढा ज़रूरी आहिनि। छा था चवनि? अद्य में निभृतो देहो दे वार्थोधिगत प्रभु त्वत्पाद भाजो भगवन वायु भगवन वापु पारम ध्वन। 9 स्कंद तव 28 अध्याय 5, 6, 7, 8, 4 श्लोक तव। ध्यान ॾिजो, तव्हां भी पढ़ी था सको। वरुण देवता चवनि था प्रभु अज मुंहिंजो शरीर धारण करण सफल थियो। पहिरियों वचन जेस ताईं हे इंसान भगवान जा दर्शन न करे तेस ताईं करोड़े जन्म होने जा व्यर्थ हली आ। वही जन्म सार्थक आ जंहिंमें भक्ति करे और भगवान जो दर्शन करे। असांजी ॻाल्हि त छॾियो, हे त देवता आहिनि असांजा। वरुण देवता जल जा अधिष्ठात्र देवता आहिनि।
पिछले जन्म जी इन्हनि जी कथा ईंदी आहे। अम्बे माता जी ॾाढी गहरी उन्हनि भक्ति कई। चओ हरे कृष्ण। अम्बे माता राजी थी। इन जो नालो हो आपव, आपव। अम्बे माता हिननि जे विर्त ते उपवास ते श्री दुर्गा सप्तशती जो पाठ कयो। ॾाढो राजी थी ऐं दर्शन ॾिनो। गदगद थी करे वरदान घुरण लाइ जॾहिं अम्बे माता चयो त केवल भक्ति जो वरदान घुरियो। जेके न घुरंदा आहिनि उन्हनि ते असांखे वधीक प्रसन्नता थींदी आहे। देवता उन ते राजी थींदा आहिनि, भगवान उन ते राजी थींदा आहिनि। जेको न घुरे उनखे वधीक मिलंदो आहे। तॾहिं अम्बे माता निष्काम भक्ति ॾिसी करे चयो त हे आपो, मां तोखे वरदान थी ॾियां त तूं देवता बणंदे, तूं अमर थी वेंदे। तूं छा थी वेंदे? अमर। त नालो पइजी वियो। बोलो श्री अमरलाल भगवान की। प्रलय में भी तुंहिंजो नाश न थींदो। तूं जल जो आधारित देवता ठहंदे, अधिष्ठात्र देवता। तॾहिं खां उहे छा ठहिया? बोलो श्री वरुण देव भगवान के। हिकिड़ो उनखे अस्त्र ॾिनऊं, फांस शस्त्र, असुरनि जे लाइ, दैतनि जे लाइ, रक्षा जे लाइ। ऐं उन्हनि खे चयूं त तव्हां जल जा अधिष्ठात्र देवता आहियो, तव्हां अजर थी वियो, अमर थी वियो, तव्हां भक्ति कई आहे। तॾहिं खां वठी करे वरुण देवता जल जा देवता आहिनि। वरी कुछ समय पहिरियों जॾहिं सिंधी समाज पुकार कई जल रूप में, त जल जे देवता में भक्ति करे, तॾहिं उहे वरुण देव साईं अमर उॾेरे लाल जे रूप में प्रकट थिया। बोलो उॾेरे लाल भगवान की। श्री कृष्ण गोविंद। त हाणे झूलेलाल चओ, वरुण देवता चओ, हिकु ई ॻाल्हि आहे न, कहिड़ो फ़र्क़ु आहे? त उहे वरुण देवता झूलेलाल कहिड़ी शिक्षा था ॾियनि सम्झो असांखे? उन्हनि खे त मिलियल आहिनि भॻवान जा दर्शन। ऐं उहे पंहिंजे लाइ बि चवनि था त अॼु मुंहिंजो शरीर धारण करणु सफल थियो, अॼु मुंहिंजा सभई पुरुषार्थ अॼु मूंखे मिली आहे। जेको भी फर्ज हूंदो आहे, कर्तव्य हूंदो आहे, अॼु मुंहिंजो पूरो थियो। छो? क्योंकि आज मुझे आपके चरणों की सेवा का शुभ अवसर प्राप्त हुआ है। अॼु मूंखे तव्हांजो चरणनि जी सेवा जो अवसर मिलियो, दर्शन मिलियो। हे भगवान, जिनखे भी तव्हांजे चरण कमलनि जी सेवा जो सुंदर अवसर मिलियो, उहे भवसागर जे पार थिया। नमस्तुभ्यं भगवते ब्राह्मणे परमात्मने न यत्र श्रूयते माया लोक सृष्टि विकल्पना। वरुण देवता चवनि था, साईं झूलेलाल, तव्हां भक्तनि जा भगवान आहियो, वेदांतिन जा पर ब्रह्म आयो, योगिन जा परमात्मा आयो। चओ हरे कृष्ण। तव्हांजे स्वरूप में अलग अलग संसार जी कल्पना करण वारी माया कोन्हे। ईअं वेद श्रुतियूं चवंदा आहिनि। मां तव्हांखे बारंबार नमस्कार तो कयां। नमस्तुभ्यम। हे प्रभु, मुंहिंजो हे जेको सेवक आहे, तव्हांजे पिता खे पकड़े आयो आहे, हे मूर्ख आहे, अनजान आहे, हे पंहिंजे फर्ज खे नथो ॼाणे, हे तव्हांजे बाबा खे वठी आयो आहे। इन करे तव्हां कृपा करे हुनजो अपराध क्षमा कयो। इन में भी ज्ञान आहे कि सेवक कोई अगरि अपराध करे तो मालिक जी जिम्मेदारी थींदी आहे, स्वामीअ जी। पुट अपराध करे त पिता जी जिम्मेदारी थींदी आहे। नंढो ॿारु हुजे, काथे तोड़ फोड़ करे छॾे, नुक़सानु करे छॾे, त ॿार खे थोरी न जेल में विझंदा, उनजे पीउ खे पकड़ींदा त एतिरी भरपाई कर। हाँ, ये 500 नुक़सान आहे, 1000 भर भई आहे, तुंहिंजे ॿार नुक़सानु कयो आहे। त वरुण देवता ॾिसनि था ग़लती थी आहे मुंहिंजे सेवक खां, त उहे था माफ़ी घुराइनि त हिनखे माफ़ु कयो। छो जो सेवक जो अपराध स्वामी खे भोगणो पवंदो आहे। इन करे श्री कृष्ण भगवान चवनि था, मुंहिंजा जेके भक्त आहिनि, योग क्षेमम वहाम्यम, उन जी जिम्मेदारी मां खणंदो आहियां। बोलो भक्त वत्सल भगवान की। मां सम्झां तो तव्हां पंहिंजे पिता सां ॾाढो प्रेम कंदा आहियो, तव्हां कृपा करे हिन जो अपराध क्षमा कयो। हे गोविंद, मां ॼाणां थो हे तव्हांजा पिता आहिनि, तव्हां इनखे वठी वञो, परंतु भगवान तव्हां सभिनि जा अंतर्यामी, सभिनि जा साक्षी आयो। इन करे हे विश्व विमोहन, सॼे संसार खे प्रेम ॾियण वारा, मोहित करण वारा श्री कृष्ण, तव्हां मूं दास ते कृपा कयो। गोविंद गोविंद।
मप्यानुग्रहम कृष्ण, हे कृष्ण मुते सदा कृपा कयो। चो हरे राम। इन तरह से जॾहिं स्तुति कई श्री वरुण देवता, तॾहिं भगवान उन्हनि खे आशीर्वाद ॾेई श्री कृष्ण भगवान पंहिंजे बाबा जी खे वठी था अचनि। नंद बाबा ॾिसनि था, मूंखे करे छॾियऊं नज़रबंद, मूंखे कयूं नज़रबंद। ऐं मुंहिंजो ही पुटु जेको आहे 7 साल जो, इन जे साम्हूं वॾा वॾा देवता वरुण देवता हाथ बंद। मतिलबु इन जो ये छोरो मुंहिंजो पुटु मामूली न आहे, कोई न कोई देवता ही आहे, या भगवान आहे, महात्मा आहे, परमात्मा आहे। बस खटखटी लगी वई हाणे नंद बाबा के। चओ हरे राम। नंद बाबा वापस अची आ वृंदावन में, आनंद छाइजियो कि बाबा जी आ गयो, बाबा जी आ गयो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद।